बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू इन पर्सन विद लैला। मां खे इन प्रोग्राम में भलीकार कयूं था। नाज़रीन, अॼु असीं जंहिं शख़्सियत सां मौजूदु आहियूं हू बि टैक्स एक्सपर्ट आहे। वधीक आउं डिटेल में हुनजो तारुफ़ करायां पई, पर तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जीअं असीं बजट खां पहिरियों हिकिड़ी बजट सीरीज़ शुरू कई आहे ऐं हाणे असीं जेके प्रोग्राम्स कयूं पिया उहे पोस्ट बजट उन्हनि खे ज़ाहिर असीं चऊं पिया। सो प्री बजट जेके इंटरव्यूज़ कयासीं असीं जिन वापारियुनि सां या बिज़नेस कम्यूनिटी सां जेके सलाहियल माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु हुयो ऐं हुननि जी ॻाल्हियुनि मां त हू मौजूदा मुआशी टीम खां या जेकी हुकूमत हुजे थी वॾियूं उमेदूं रखनि पिया त जेको बजट ईंदो नए माली साल जो हू ठीकु हूंदो, बैलेंस्ड क़िस्म जो बजट ईंदो। पर नाज़रीन, असीं जॾहिं खां पोस्ट बजट इंटरव्यूज़ करणु शुरू कया आहिनि बिज़नेस कम्यूनिटी जा या वॾनि वापारियुनि जा, हू त ॻाल्हि ऐं हुननि जो जेको रिएक्शन आहे उहो असांखे कुझु ॿीं ऐं टीं ॻाल्हि ॿुधाए पियो। त अॼु असीं जंहिं शख़्सियत सां मौजूदु आहियूं बजट सां रिलेटेड ई खोड़ सवाल हूंदा ऐं जेका शख़्सियत आहे हू मुआशी एक्सपर्ट बि आहिनि, टैक्स एक्सपर्ट बि आहिनि। 25 सालनि जो टैक्स प्लैनिंग में हुननि जो तजुर्बो आहे। तोला एसोसिएट्स जा प्रेसिडेंट आहिनि ऐं गॾो गॾु फॉर्मर मिनिस्टर बि आहिनि। सो मूंसां गॾु हिन वक़्तु तव्हांखे वेठल नज़र ईंदी शख़्सियत अशफाक़ तौला साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सर अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो, थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस टाइम। सर, जीअं आउं इंट्रो में चयो त बजट खां पहिरियों जॾहिं आउं बिज़नेस कम्यूनिटी सां शोज़ कयां पई, इंटरव्यूज़ कयां पई, पूरो ख़ुशि आहियां मुआशी टीम मां। त हिन भेरे जेके असांजा नवां फाइनेंस मिनिस्टर आया आहिनि हू हिकिड़ो बैलेंस्ड क़िस्म जो बजट खणी ईंदा ऐं पोइ वरी विच में वज़ीर आज़म साहब बि अॻु में बिज़नेस कम्यूनिटी सां हिते मुलाक़ातूं करे विया हुया। त हितां जी वापारी बिरादरी वॾो ख़ुशि हुई। हाणे जॾहिं आउं इंटरव्यूज़ कयां थी हू त ॻाल्हि ई ॿी कनि था त ही मुआशी क़तल थी वियो आहे, ही अवाम दुश्मन बजट आहे। तव्हांजी बि साॻी राय आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थैंक यू वेरी मच। मां उर्दू मां ॻाल्हायां। बेसिकली सारी फॉल्स एक्सपेक्टेशंस थी एंड व्हेनेवर यू गो प्री बजट टू द पीपल, आई थिंक उनका जो परसेप्शन होता है ना वो इसलिए होता है कि वो अपने एक प्रपोजल देते हैं और वो समझते हैं कि जी मेरा एक माशरे में बहुत बड़ा वजन है और मैंने जो बात की है वो उसको मिनोअन तस्लीम किया जाएगा, नहीं तो कम से कम मेरा इतना वेटेज होगा कि लोग मेरी बात सुनेंगे। एंड वो जो फॉल्स एक्सपेक्टेशंस होती हैं ना, और वो कोशिश ये कर रहे होते हैं मादरत के साथ कि यार शायद मैं तारीफ़ करूं तो मेरी बात सुन ली जाए। ऐसा हो नहीं सकता। बजट कैन ओनली बी मेड जो ग्राउंड रियलिटीज़ को देख के बनाया जाता है। और जब ग्राउंड रियलिटी ये हो कि मैं ये फैसला कर लूं कि नहीं मुझे IMF के प्रोग्राम में जाना है, तो देन रेस्ट इज हिस्ट्री। अच्छा, फिर देन यू हैव टू टाउ देयर लाइन। वो कहेंगे दिन है तो आपने कहना है दिन है, वो कहेंगे रात आपने कहना है रात, वो कहेंगे दिन में कि ये रात है तो आप सूरज को देख के कहेंगे 14वीं का चांद है। So you mean to say we are very much pressurized by them, by Always, IMF? because you are a borrower. तो एक प्रोग्राम था which we negotiated in 2013. I was part of it, मैं तो नहीं था, तो उसमें हमने इनसे काफ़ी नेगोशिएशन किए एंड देन अल्हम्दुलिल्लाह वी वर इन अ पोजीशन टू टेक 17 वेवर्स। ओके, और वो प्रोग्राम ऐसा था कि जिसमें IMF की MD क्रिस्टिना लेगार्ड वो खुद परेशान थी कि यार कोई मुल्क इतने बुरे हालों में था और इन 3 years टाइम उसकी ये हालत है कि वो IMF का प्रोग्राम है उसको ज़रूरत ही नहीं है। उसके इन्फ्लेशन 4% आ गया, उसका GDP ग्रोथ 4% पे आ गया, उसकी पॉलिसी रेट 5% पे आ गए, उसका टैक्स टू GDP एवरी ईयर 1% से बढ़ रहा था। उसकी 5 साल में उस वक्त 3.5 साल हुए थे, जो टैक्स रेवेन्यू थी ऑलमोस्ट डबल हो गई थी। तो उस प्रोग्राम करने वाले को आपने अकामे के चक्कर में निकाल दिया। And you were a part of that program? I was basically sitting on the sideline। मैं तो बिल्कुल तो असिस्ट कर देता था एज ए नेशन। मैं तो अरशद उमर को भी किया, शाकटार साहब से मेरे बड़े क्लोज हैं, दोस्ती हमारा से, मैं तो मैं करता हूँ। सही। और मुफ्ती इस्माइल को भी किया मैंने, शौकत तरीन साहब को भी किया, अभी शेख साहब को भी किया। वी आर पाकिस्तानीज। एज ए टेक्नोक्रेट माई जॉब इज टू गिव द बेस्ट एंड गिव अ बेस्ट रिटर्न टू द पीपल ऑफ पाकिस्तान। किसी एक शख्स के लिए मैं नहीं बैठा।
तो हम करते थे और उसमें भी काफ़ी हेल्प की और आज भी रिकग्नाइज वो करते हैं इन चीज़ों को। तो मैं सिर्फ एक बात कह रहा हूँ कि बाद में जब हालात चले, आप 3 साल तक आप IMF के प्रोग्राम में नहीं थे, 19 में फिर आप गए, फिर आप वही टीम ले आए जो प्रो IMF थी। अच्छा, जहाँ आपने नेगोशिएशन का टर्म यूज़ किया ना, वहाँ जब हम मुख्तलिफ आर्टिकल्स देखते हैं न्यूज़पेपर्स में या जब एनालिस्ट को स्टडी करते हैं, उनके ओपिनियंस पे देखते हैं, उनको एग्जामिन करते हैं, वो कहते हैं कि हमारी जो बिज़नेस कम्युनिटी है या जो एक्सपर्ट्स आपकी तरह से इन प्रोग्राम्स में जाके नेगोशिएट करते हैं, दे लैक नेगोशिएशन स्किल्स। कोई नेगोशिएशन में बिजनेसमैन नहीं जाता। कन्विंस करने अगर में वो जो कहता है ना, अगर वो कहता है तो मैं बड़े टॉकिंग अबाउट IMF प्रोग्राम्स, उसमें जो हमारी टीम जो है, अब मुझे एक बात, दैट इज सेट बाय द फॉर्मर एडवाइजर्स। चार लोग शहीद हैं IMF में। 4 लोग शहीद हो गए हैं पाकिस्तान की तरफ। मोहम्मद इसाक प्रेजेंट थे। उनको ये पर्सोना नॉन ग्राटा है IMF के लिए। जब उनकी शक्ल देखते हैं ना, बोलते ये हमें नहीं चाहिए। मोहम्मद इसाक डार, असद उमर, एक बंदे ने मुझे नाम बताने से इनकार किया और चौथा मैं। हमारी शक्ल देख के तो उनको पता नहीं हंसी तारी हो जाती है कि IMF कहती है कि ये बंदे नहीं चाहिए। क्यों, क्या वजह है उसकी? हम बात करते हैं, आप मुझे कहेंगे दिन है, मैं नहीं कहूँगा। आए दिन एक्सपर्ट्स इतनी सारा रात को आप मुझे कहेंगे कि दिन में तो मैं क्या कहूँगा? आप नेगोशिएट करना नहीं आता। नेगोशिएट नहीं, मैं ये नहीं कहूँगा, वो भी बड़े हमारे एक्टिव लोग हैं और उनसे भी बड़ा अच्छा पढ़ा लिखा आदमी है, मगर नेगोशिएशन का मतलब होता है ग्राउंड रियलिटीज़ को देख के आप उनसे जब बात करते हैं ना, तो उनको ये होता है कि नहीं ये कर दो। मगर अगर मुझे बताएं, अगर मैं आज कोई नेगोशिएशन करूँगा तो मैं किसके लिए करूँगा? कोई IMF का पैसा मेरी जेब में तो नहीं आएगा, या इसके समरात होंगे, वो मुझे अकेले को तो नहीं मिलेंगे ना। पाकिस्तानी खलकत को बोले, अगर मुझे लगेगा कि वो एक्सेसिव टैक्सेशन या रेग्रेसिव टैक्सेशन की बात करेंगे तो आई विल फाइट इट आउट कि नहीं ये नहीं हो सकता, रादर देन सरेंडरिंग इट। हाँ जी ये कर ले। क्या हम फिर उन्हें पोजीशन में भी हूंदा है जो फाइट करे सकूं, पंहिंजी ॻाल्हि अॻियां करे रखी सघूं, या उन्हनि खे सिर्फ़ु ॿुधणो ई हूंदो आहे हाँ में हाँ मिलाइणो हूंदी आहे? बजट खे ॾिसी त हिन भेरे ईअं लॻे पियो त हाँ में हाँ तव्हांजे वटि हिकिड़ी कोई IMF जिने शॉर्ट टर्म त ठीकु आहे, लॉन्ग टर्म यू हैव टू हैव योर होम ग्राउंड प्लान। यू कांट सर्वाइव लॉन्ग फॉर IMF। त तव्हांजो जेको होम ग्राउंड प्लान हूंदो न, उहा सस्टेनेबल आहे। उन्हनि जी काफ़ी चीज़ूं तव्हांखे बिल्कुलु मिनोअन तस्लीम करणी पवंदी। जेको इंट्रस्ट रेट आहे तव्हांजो, इंट्रस्ट रेट एतिरो वधीक इंट्रस्ट रेट सर्वाइवल कोन थींदी तव्हांजी। तो आई मीन यू हैव टू मेक योर ओन रेसिपी। इट इज़ नॉट नेसेसरी दैट यू गो फॉर IMF रेसिपी and survive. Sooner or later you have to come to the goal. We have made our own recipe in 2013. Okay. And that was successful. मतलब तव्हांजी own recipe बनायो ना साईं। अच्छा, जॾहिं तव्हां रेसिपी जी चलो ॻाल्हि कयो था, त असांजा करंट फाइनेंस मिनिस्टर चवंदा त हाणे जेको ईंदड़ IMF जो कर्ज़ प्रोग्राम आहे, इहो असांजो आख़िरी कर्ज़ प्रोग्राम हूंदो, उन खां बाद में वेंदासीं न। ही इज़ वेरी मच होपफुल। कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक। आई एम टेलिंग यू, note down your date, take it on the archive. The program which we are taking is going to be the much longer. Not longer. Then disaster for Pakistan. Put my words. Convey it. छो सर्वाइव कीअं कंदासीं? हिते चवंदा असां कर्ज़नि खां बग़ैर सर्वाइव कोन करे सघूं। 50% इन्फ्लेशन थींदी तव्हां सस्टेन कंदा, सर्वाइव कंदा, या तव्हांजो कैमरामैन सर्वाइव कंदो, तव्हांजी प्रोड्यूसर सर्वाइव कंदो। चवंदा त हिकिड़ो साल सिर्फ़ थोड़ी घणी महांगाई लॻंदी, उन खां बाद में हालात स्टेबल थींदा, पोइ यकीन IMF जी जेको फिगरूं आहिनि उहा ग़लति आहे। मां साबित थो कयां। हेॾो वॾो इंटरनेशनल इदारो ग़लति फिगर्स ॾींदो? हा, ग़लति आहे। पिछले बरस इन्हनि जी फिगर बि $6 बिलियन जी करंट अकाउंट डेफिसिट जी। तव्हांजो करंट अकाउंट डेफिसिट मई तक छो आहे $400 मिलियन। त तव्हांजी जेकी बि इकोनॉमी जी फाइन ट्यूनिंग थियली आहे उहा $6 बिलियन ते आहे। तव्हांजो इन्फ्लेशन, तव्हांजो एक्सचेंज रेट जेको बि आहे उहो उते फाइन ट्यून थियनि था। ऐं तव्हांजो एक्चुअल छो आहे $400 मिलियन। कैन यू सी द डिफरेंस?
ह्यूज। पोइ इन खां अलावा को रस्तो त नज़र कोन अचे पियो असांखे पंहिंजी मुआशी रस्ता घणा आहिनि, बट क़ौम खे सख़्ती झेलणी पवंदी। सख़्ती टैक्स जी सूरत में? नॉट ओनली टैक्स, डिसिप्लिन, मईशत जी डिसिप्लिन। इम्पोर्ट तव्हांखे घटि करणी पवंदी, एक्सपोर्ट वधाइणी आहे। टैक्स प्रॉपर ॾियो, हर तबिको ॾिए, ज़राअत बि ॾिए, ताजिर बि ॾियनि, रियल इस्टेट बि ॾिए, इंडस्ट्रियलिस्ट बि ॾियनि, बैंकर बि ॾियनि, डॉक्टर बि ॾियनि, चार्टर्ड अकाउंटेंट बि ॾियनि, लॉयर बि ॾियनि। पर हिते त जंहिंजो जीडीपी में डिपार्टमेंट जो हिस्सो वधीक आहे, हू त टैक्स ॾाढो घटि थिए पियो। इहो टोटल ग़लति कैलकुलेशन आहे। कहिड़े हिसाब सां? करेक्ट। ये जेकी रिपोर्ट आहे, ये रेमिट जी रिपोर्ट आहे, पाकिस्तान बिजनेस काउंसिल बनाए आहे। उहा रिपोर्ट जेके उनजो इनॉग्रेट एज द चीफ गेस्ट मां कयो, एंड ऑन द सेम ओकेजन आई टोल्ड देम दैट द फिगर्स आर रॉन्ग। फिगर्स रिगार्डिंग टैक्स द कलेक्शन या कंट्रीब्यूशन, जीडीपी में द कंट्रीब्यूशन केतिरो हिस्सो आहे? ओके, हिकिड़ी मिसाल आहे, इंडस्ट्रियलिस्ट अगरि कोई प्रोडक्ट बनाए थो, उहा उन्हनि जो हिकिड़ो प्रॉफिट आहे, उन्हनि ते उहो टैक्स थो पे कए, ऐं उहो पोइ रिटेलर खे ॾिए थो। रिटेलर जो मार्जिन घटि हूंदो आहे, त उन्हनि ते पूरो टैक्स लॻाए ॾिनो, इहा त नाइंसाफ़ी आहे। सो दिस वॉज टोटली बेस्ड ऑन मिसकैलकुलेशन। अच्छा, पर पोइ इन्हनि शोबनि, इन्हनि डिपार्टमेंट्स खे सर कंपेयर कयो वेंदो आहे पघारदार तबिके खां। ग़लति आहे। इहो असांखे जवाबु ॾिजो, पर इजाज़त ॾिजो असां हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं। नाज़रीन, तमामु इंपॉर्टेंट डिस्कशन हले पई सर अशफाक तौला साहब सां। त अक्सर करे असां कुझु डिपार्टमेंट्स खे, जीअं ज़राअत आहे, रिटेल जो तबिको आहे, उन्हनि खे असां कंपेयर कंदा आहियूं पघारदार तबिके खां, त भई ही उन्हनि जे मुक़ाबले में घटि टैक्स पे कनि था, ऐं हुकूमत आख़िर उन्हनि ते पंहिंजी पकड़ सख़्तु छो न करे पई? ईअं छो आहे? असीं टैक्स एक्सपर्ट्स सर अशफाक तौला साहब असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां वधीक असीं गुफ़्तगू कयूं पिया। तमामु दिलचस्प गुफ़्तगू हले पई, असां सां जुड़िया रहिजो, छो त हीअ ज़ाहिर मईशत जो सवाल आहे, पाकिस्तान जो सवाल आहे। हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहिनि सर अशफाक तौला, ऐं ब्रेक खां वञण खां अॻु में ॾाढो ई अहम सवाल ऐं अहम गुफ़्तगू हले पई। त सर, कुझु अहिड़ा शोबा, अहिड़ा सेक्टर्स आहिनि जंहिंखे कंपेयर कयो वञे पियो पघारदार तबिके सां, त भई हुकूमत जी सॼी पकड़, सॼी गिरफ़्त पघारदार तबिके ते आख़िर छो आहे? हुननि खां एॾो टैक्स हू छो वसूल करे पई, ॿियनि ते पकड़ सख़्तु छो नथी करे? इहा ग़लति सोच आहे। तनख़्वाहदार तबिको जी हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन आहे, ऐं इन्हनि जो टैक्स वधाइणो मुंहिंजे ख़्याल आहे ज़ुल्म आहे। ॿिए तरफ़ जेको इहे जेकी रिपोर्ट आहे या जो मुहिम हली रही आहे कि रिटेलर एतिरो कंट्रीब्यूशन थो ॾिए, या बैंक्स जेके आहिनि उन्हनि जो बि जीडीपी में हिस्सो एक्सपोर्ट जो वधीक कॾहिं कंट्रीब्यूशन न ॾिया आहियो। अगरि तव्हां इन्हनि जो प्रॉफिट निकारे छॾियो त टोटल इन्हनि जो प्रॉफिट आहे ई 2.5% आहे। अच्छा, कोई सोची सघे थो? 2.5%? 2.5% ते तव्हां एक्सपोर्ट था कयो, तव्हांजो प्रॉफिट 2.5% आहे, ऐं पोइ बि तव्हां इन्हनि बिज़नेस में आहियो। कॾहिं सोचे आहियो तव्हां? एक्सपोर्ट जो टोटल टैक्स अचे थो उहो 85.5 बिलियन, त उन्हनि जो त कोई ज़िक्र न आहे। बैंकूं तमामु त डिपॉज़िट गिनी गवर्नमेंट खे अॻियां लैंड थियूं करनि, ऐं हिकिड़ी ॿी कंसेशन इन्हनि खे इन बजट में मिलंदी आहे, जो कि फाइनेंस बिल में न कोन आहे, बैंक्स खे फाइनेंस एक्ट में आईंदी। छा? एंड भाई सवाल जो जवाब तव्हां वटि आहे। ऐं उन्हनि जी टोटल जो अमाउंट हूंदी आहे उहो 100 बिलियन सां वधीक आहे। त इहो जो डिस्क्रिमिनेशन आहे इहो ग़लति आहे। त भई हुकूमत खे ॻाल्हि आख़िर छो सम्झ में न पए? एॾी वॾी नाइंसाफ़ी छो सैलरी क्लास? हुकूमत केरु आहे? मूंखे ॿुधायो, हुकूमत केरु आहे? हुकूमत में एक्सपर्ट्स न वेठा आहिनि? एक्सपर्ट को छॾो, तव्हां ॿुधायो हुकूमत केरु आहे? फाइनेंस मिनिस्टर आहे, प्राइम मिनिस्टर आहे। त अगरि फाइनेंस मिनिस्टर जी डिसीजन गिने या प्राइम मिनिस्टर डिसीजन गिने, तव्हां किथे लहू तलाश करा? पूरा शेयर दस्ताना पहिरीं आहे। मूंखे ॿुधायो।
अच्छा, तव्हांजूं वॾियूं तस्वीरूं असांखे नज़र अचनि पियूं तक़रीबन हर हिकु फाइनेंस मिनिस्टर सां, यकीनन तव्हांजी मोहम्मद औरंगज़ेब साहब सां बि मुंहिंजो दोस्त आहे, ॻाल्हि ॿोल हूंदी. मुंहिंजो दोस्त आहे. हाउ मच आर यू सेटिस्फाइड He विद हिज is a thorough परफॉर्मेंस? gentleman, very competent person. एक्सपर्टीज़ मां But मुआशी, पर मुंहिंजो तव्हांजे बजट खे personal- त लॻे थो तरदीद ई करे छॾियो आहे, का सलाह No, मशवरो न ॾिनो पंहिंजे दोस्त खे. उन्हनि जो रोल थोरो घटि सो आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे IMF अच्छा, जो वधीक यानी आहे. जेकी ॻाल्हियूं कयूं वञनि पियूं त सीट ते को ॿियो वेठो आहे. ज़ाहिरी ॻाल्हि आहे, न सीट ते त उहा आहे, बट रोल IMF जो वधारे आहे. IMF जे प्रेशर में अची करे मोहम्मद औरंगज़ेब साहब बजट तयार कयो आहे. I mean, they have the requirement. It's not pressure. They want this to be done. छो त उन्हनि खे कुझु To वठूं take the program. तो मुंहिंजो ख़्यालु आहे उहा मरता क्या न करता. But do you think it's a balanced budget? But they should have come up with a balanced budget. I have not seen in my 32 years of professional experience, I have not seen such a worse budget. ऐं जेको जेको टाइटल्स ॾिना वञनि पिया मौजूदा बजट खे, मुआशी क़त्ल, आवाम दुश्मन, ये सही आहिनि, वैलिड आहिनि? उहा एक्चुअली तो टैक्स जी भरमार आहे ऐं मुंहिंजे हिसाब से 25% से वधीक इन्फ्लेशन थींदी. ये मुंहिंजो अंदाज़ो आहे, मुंहिंजी टीम जो अंदाज़ो आहे. केतिरो वधीक थींदी इन्फ्लेशन? 25%. 25% ताईं. अच्छा, पोइ ये फ्लोटिंग ऑन द सरफेस आहे. केतिरे ताईं, यानी तव्हां नई माली साल जो प्रिडिक्ट कयो पिया? ये पूरे वारनि जे अंदरि मां तव्हांखे ॿुधायां. 25% ताईं रहंदी, तव्हांजो इहो ख़्यालु आहे? जीवन सर्वाइवल इज डिफिकल्ट नाउ. अच्छा, मुआशी नाइंसाफ़ियूं, पोइ जीअं हाणे असां पघारदार तबिके जी ॻाल्हि कयूं पिया त उन्हनि खां वधि में वधि टैक्स वसूल कयो वञे पियो, त हिकिड़ी मुआशी नाइंसाफ़ी थी त पोइ छा हुकूमत खे नज़र कोन अचे पियो त हू कुझु बैलेंस क्रिएट करे? एॾो वॾो प्रेशर, एॾो वॾो मुआशी बोझ आख़िर पघारदार तबिके ते छो रखनि पिया? एक्चुअली इट्स नॉट पघारदार तबिको, इंक्लूडिंग इंडिविजुअल्स बि आहिनि. तो पघारदार तबिके जो मुंहिंजो ख़्यालु आहे इन्हनि खे छूट ॾींद में अचनि. इन्हनि खे छूट ॾींद में अचनि, ये फाइनेंस एक्ट में. अच्छा, थोरो घटि टैक्स थींदो. ऐं हाणे ही जो मंज़ूर फाइनेंस एक्ट मंज़ूरी. ओके 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 ओके. ॿियूं तव्हांजो छा कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि एज़ एन एक्सपर्ट जेके तव्हां चओ पिया त बजट में? मुंहिंजी रिपोर्ट आहे रिफॉर्म एंड रिसोर्स मोबिलाइजेशन जी कमीशन जी. लास्ट ईयर एज ए मिनिस्टर ऑफ स्टेट आई हेडेड दैट. उन्हनि जे अंदरि पूरी FBR जी रिफॉर्म जे बारे में कंप्लीट पिक्चर आहे. सही. त मुंहिंजो ख़्यालु आहे अगरि उहा रिपोर्ट ई ख़ाली इहे अडॉप्ट कई छॾनि त 70% जा मसाइल हल थी वेंदा. थोरो कंसाइज़ली जेकर असांजे व्यूअर्स खे ॿुधायो त उन्हनि में इन्हनि ते ज़राअत जे शोबे ते तरीक़नि सां हिकिड़ो टैक्स आहे. हू कंपनियूं जो डिविडेंड नथी ॾियनि उन्हनि जे मथे हिकिड़ो टैक्स लॻियल आहे. दुकानदारनि जे मथे ठीकु ठाक टैक्स आहे. रियल एस्टेट जे मथे बि ठीकु ठाक टैक्स आहे. So, I mean, all the corners where people are not contributing, direct tax, not sales tax. So, suppose if तव्हांजो हिकिड़ो हिसो आहे इकोनॉमी में, तव्हांजी हिकिड़ी एसेट्स आहे, तव्हांजो हिसो अगरि फ़र्ज़ु करो 2 लख रुपये जो बननि थो टैक्स जो भरण जो, ऐं मुंहिंजो हिकिड़ो करोड़ अगरि मां पे कयां 5 लख ऐं तव्हां पे कयो 50 लख, तो तव्हांजे साथ ज्यादती आहे न. हर माण्हू हर टैक्स पेयर पोते जे हिसे जो टैक्स पे करे तव्हांजा मामला ठीकु थियो. पर हिते त टैक्स पे ई न पियो कयो वञे न. टैक्स नेट में आणण जी बार-बार हुकूमत ॻाल्हि कंदी आहे. हिकिड़ी इंटरेस्टिंग त उन्हनि खे टैक्स नेट में आणण में नाकाम छो थी वेंदी आहे? हिते त हर कोई मतिलबु कैश सोनारा हुजनि, अलॻि सां दुकानदार जेके वेठा आहिनि उहो त सिर्फ़ु कैश में ई वठनि था, यानी ऑनलाइन ऐं डिजिटलाइज़ सिस्टम करण जो बि कोई हिते कॉन्सेप्ट कोन्हे, ख़ासि करे जिते वॾनि रक़मनि में सौदा थियनि पिया. तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे. उहो जेका मुंहिंजी रिपोर्ट आहे तव्हां पढ़ो, वधाउ मसाइल जा हाल आहिनि. ओके, मसाइल जा हाल डिफरेंट शॉबनि जी ॻाल्हि कई आहे जो GDP में हिसो वधीक पर टैक्स घटि था ॾियनि. GDP is a figure. GDP changes. हाँ, GDP जे लाइ बि एक्सपर्ट्स चवंदा आहिनि त GDP ते एतिरो एम्फसाइज़ असां छो कयूं पिया? यू थिंक दैट डजंट मैटर मच? It's a barometer. Okay. We don't have a balance sheet. पंहिंजे वटि को पाकिस्तान जी बैलेंस शीट कोन आहे. We know कर्ज़ा केतिरा कर्ज़ा आहिनि मुंहिंजे मथे, बट मूंखे ई न ख़बर मुंहिंजी एसेट छा आहिनि. तो GDP इज़ अ बैरोमीटर. इहा क़ौम मुत्तहिदा जी हिकिड़ी अकाउंटिंग सिस्टम आहे, उन्हनि जो हिकिड़ो बैरोमीटर आहे एंड मोस्ट सिग्निफिकेंट बैरोमीटर आहे. सही. That's why we adopted.
ठीकु, उहो ई आउं सवाल पुछां पई त तव्हां जेके करंट पंहिंजा फाइनेंस मिनिस्टर आहिनि हिननि जी मौजूदा परफॉर्मेंस मां तव्हां केतिरे हद ताईं केतिरो तव्हां उन्हनि खे चलो परसेंटेज वाइज़ रेट करे सघो था 100% मां त हिन मौशी अच्छा अञा सवेर आहे बजट बि अची वई आहे ही इज इनटू द सिस्टम नाउ ही इज अंडरस्टैंडिंग इट त तव्हां हिननि खे टाइम था ॾियो न अच्छा उन्हनि ते इहो पे वॾो इल्ज़ाम आहे त हू छो त बैंकर आहिनि त बैंकर थी करे सोचनि पिया ये तो ख़सलत आहे न मुंहिंजी ख़सलत बि मां चार्टर्ड अकाउंटेंट आहियां त मां मुंहिंजी बुरादरी खे घटाईंदो अच्छा ये सही ॻाल्हि आहे। इहा उर्दू जी हिकिड़ी मिसाल आहे सर मुंडा ते ओले पड़े त हीउ वीचारो इहा मिसाल थो फेस कये। चलो जीअं तव्हां चओ था 25% तव्हांखे महांगाई वधंदे नज़र अचे पई त पोइ शयूं स्टेबलाइज़ थींदे बहुत मुश्किल आहे केतिरो तव्हांखे दूरबीन खणी जेकॾहिं ॾिसो था या छा तव्हांजो ख़्यालु आहे छो त आवाम त रोज़ानो ज़ाहिर टीवी चैनल्स ते हुकूमराननि खे ॿुधे पई रोज़ हिकिड़ी एजिटेशन आहे बाबा हू चवनि था त साल लॻंदो सिर्फ़ु न भरोसो न कयूं असां उन्हनि ते पोइ नो आई मीन इट इज जस्ट प्रेडिक्शन आई थिंक वी शैल प्रे फॉर हर ठीक है अगर ये चोए तो ठीक है बट आई डोंट थिंक एज एन इंडिपेंडेंट एनालिस्ट माय व्यू इज minimum 4 to 5 years 4 to 5 years ओ माय गॉड अच्छा गरीब तर थींदो वञे तो अमीर तर थींदो वञे तो इहो फ़लसफ़े ते वॾी डिस्कशन हले पई बहस स्टार्ट थी वियो आहे समूरो इल्ज़ाम हुकूमत ते मड़ियो वञे पियो इहो छा फिलॉसफी आहे वधारे हिननि जा कमेंटेटर केरु आहिनि अमीर आहिनि की ग़रीब आहिनि अमीर ज आहिनि उन्हनि खे उन्हनि जो हिसाब त ॾियो न पहिरियों ॿुधायो भई तव्हांजो छा हिसाबु आहे तव्हां छा हुआ आहिनि छा थी विया पॉलिटिशियन खे कयो कि तव्हां जेब जी तलाशी ॾियो राइटली पॉइंट ॿिया इदारा आहिनि हुननि खे पुछो मूंखे पुछो सही मां टैक्स अदा कयां थो तुंहिंजो मतिलबु इहो थोरी आहे मादर पितर आज़ादु आहियां बाबा किथे आया पैसा हिसाब त ॾियां हुकूमत ते इहो बि इल्ज़ाम हणियो वेंदो आहे त वॾी छा ख़र्च आहे पंहिंजा ख़र्चा कोन घटाए पई हर शइ जेका निचोड़े पई उहा आवाम मां निचोड़े पई पर पाण त वज़ीरनि बि हाणे ऐलान करे छॾियो त असां सैलरीज़ न वठंदासीं इन सां को फ़र्क़ु पवंदो छा हिकु सिंबॉलिक आहे बट हुकूमत जो टोटल एक्सपेंडिचर आहे हिननि जो टोटल हेडलाइन एक्सपेंडिचर मां वॾो शेयर आहे जेको आहे उहो डेट सर्विसिंग जो आहे हिकिड़ी परसेंटेज इंट्रस्ट रेट जो मीन 434 बिलियन रुपया त अगरि तव्हां इंट्रस्ट रेट कमु कयो त तव्हांजी सेविंग थींदी बीजो जो वॾो आहे ख़र्चो ही सूबनि जो शेयर आहे अच्छा जो टैक्स कलेक्शन थींदी आहे न तव्हांजे NFC अवॉर्ड मां 60% तव्हांजो शेयर सूबनि खे वञे इहो कीअं हिकिड़ो इशू आहे इटसेल्फ वॾो इशू आहे थोरो जेकॾहिं कंसाइज़ली तव्हां हिन ते तव्हां चओ पिया त सूबनि सां नाइंसाफ़ी कई वञे पई शेयर में या हू पंहिंजो रेवेन्यू में एक्चुअली फेडरल गवर्नमेंट जे साथ नाइंसाफ़ी आहे अच्छा बट नोबडी विल मूव एन इंच फ्रॉम देयर पोजीशन सूबा त क्लेम कनि पिया त हू त पंहिंजो प्रॉपर रेवेन्यू जनरेट करे वफ़ाक़ खे ॾियनि कोई प्रॉपर रेवेन्यू न आहे सूबनि जो बहुत वॾो पोटेंशियल आहे एग्रीकल्चर टैक्स ओके तव्हां हिननि जा बजट उपाड़ो तव्हांखे मिली वञो छो फिगर आहे अच्छा सिंध बजट केतिरो आइडियल लॻो तव्हांखे सूबाई बजट इतना इम्पोर्टेंट कोन हूंदा आहिनि बट बाय एंड लार्ज दे आर ओके 25 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल्स ॾिना वञनि पिया एंड खैर पहिरियों त 300 यूनिट मुफ़्त बिजली जी बि ॻाल्हि कई वई हुई बट नाउ दे आर सेइंग दैट्स नॉट पॉसिबल बिकॉज़ दे आर नॉट इन वफ़ाक़ पॉसिबल है बिकॉज़ द कॉस्ट इज टू हाई you cannot cater in the budget so it's best give solar panel to the families and that's it ठीक वधीक तव्हां सां सॉल्यूशन्स ऐं स्ट्रैटेजीज़ ते कुझु ॻाल्हि कंदासीं त कहिड़ी हुकूमत खे अडॉप्ट करणु घुरिजे पर जीअं तव्हांजी रिपोर्ट बि आयल आहे तव्हां मिसाल ॾिनो पए हवालो ॾिनो पए हुनजो हुन ते बि असीं थोरी सो डिस्कशन कयूं पिया तव्हां सां पर हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी वापसि अचूं नाज़रीन हिकु ब्रेक ऐं ब्रेक खां वापसी वेलकम बैक नाज़रीन असां सां गॾु सर अशफाक कौला मौजूदु आहिनि सर सियासत जे बारे में छा ख़्यालु आहे तव्हां सम्झो पिया त मुआशी इस्तेहकाम सियासी इस्तेहकाम सां काफ़ी एसोसिएटेड आहे तमामु घणो जुड़ियल आहे छो त असीं जॾहिं कुझु ॿियनि वापारनि सां या बिज़नेस कम्यूनिटी सां जेके तालुक़ रखनि था हू चवनि पिया त हिन सां को फ़र्क़ु नथो पए गवर्नेंस ऐं एडमिनिस्ट्रेशन ते डिपेंड करे थो न हीअ ॿई शयूं न आहिनि हिक ॿिए सां एसोसिएटेड डू यू ऑल्सो थिंक सो आई एम इन मिड ऑफ इट
यस फ़र्क़ु तो पोए, बट नॉट टू दैट एक्सटेंट. If any revolution will come in Pakistan, it will not be politically motivated. It will not be bring by Adaliya and that's koi. a big statement. Awam. ये जो महंगाई जेको थींदी उन्हनि जे बाद I can see a reaction. I hope I am wrong. हिन बजट जी मंज़ूरी खां बाद जी ॻाल्हि कयो पिया. अच्छा, यानी तूफ़ान अचण वारी जो महंगाई प्रोग्राम आहे जेको उन्हनि जे बाद मूंखे तूफ़ान थो नज़र अचे. अल्लाह करे मां ग़लति हुआ. We hope to. असीं भी उम्मीद रखूं था तव्हां ग़लति हुजो. या 5% जो जेको इन्फ्लेशन फ्यूचर जो जेको आहे इहा तूफ़ान जो पेश कयूं. अच्छा, उन महांगाई मां मुराद यानी पेट्रोल बि वधंदो, बिजली जो क़ीमत हर कोई वधंदो, सब्जी भाॼी बुनियादी शयूं जेकी बि असीं रोज़मर्रा में इस्तेमाल कंदा सभु वधंदियूं टोटल. ही त वॾो तूफ़ानी क़िस्म जी शइ असांखे सभु ॿुधाए छॾी. असांजा ॾिसंदड़ त सफ़ाई न रोअण जहिड़ा. सॉरी बट आई हैव टू टेल यू द ट्रुथ. ग्राउंड जेका रियलिटी आहे यू हैव टू टेल दैट. श्योर. अच्छा, छा तव्हां सम्झो पिया त कुझु इदारनि जो बि मईशत खे बहितर करण में किरदारु हुजे थो? ठीकु आहे, जेका स्पेसिफिक मईशत जा इदारा आहिनि या जेके कमेटीज़ आहिनि उन्हनि जो त हुजे ई हुजे थो. पर जीअं कल्ह ई ट्रोजूं क़ौमी असेंबली में चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु चवनि था त मईशत ऐं नैब गॾु गॾु नथा हली सघनि. ये बिलावल साहब जो हिकिड़ी पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट सही आहे. बिलावल साहब जो ख़ाली स्टेटमेंट न आहे. शाहिद खाकान अब्बासी, एहसन इकबाल, मियां शहबाज शरीफ, every political party has given this statement. And I am quite hopeful now Imran Khan bhi ye wo statement dino. Achha. When you are in power, har idaro तव्हां के ठीक लगे तो. सही. तव्हां जे इस्तेमाल में होए तो. तव्हां जायज़ नाजायज़ इस्तेमाल कयो था उन्हनि खे. When you are in opposition ऐं उहा कुलाड़ी जते तव्हां जे पक ते पहुती तव्हां पछे तव्हां खे यादि अचे थो कि इहा ग़लति आहे. तो ये सही रियलाइजेशन है कि इन वक्त तो पीपल्स पार्टी वाला तो नून लीग वाला से गड़ी बैठा है. बिल्कुल गड़ सही है. टाइम थी ये स्टेटमेंट ही नहीं है. बिलावल ही इज वन ऑफ द लीडर. आई थिंक पाकिस्तान हैज अ ग्रेट होप फ्रॉम हिम एंड दिस इज द राइट टाइम. ही हैज सेड द राइट स्टेट. पर एकड़े एहतसाबी इदारे जो मईशत सां छा ताल्लुक आहे? ये एक्सप्लॉइट तक है ना. अगर तव्हां हुकूमत जो साथ नहीं ॾियो तो तव्हांजे खिलाफ़ 4 केस बनी वञा. सही. विंडिक्टिव आहे न. हा, अगरि इंसाफ़ ते मबनी हुए. हिननि जो ट्रैक रिकॉर्ड बि ठीकु न आहे न. आहे ॾींहं तव्हां न कोई केस से बरी थी रहियो आहे, कोई गिरफ़्तार थी रहियो आहे. छो आहे? हीअं त मुल्क में निज़ाम सही न आहे. अगरि निज़ाम ठीकु हो न त इहे इदारो तो मुंहिंजो ख़्यालु आहे जन्म में जना थी हिननि. सही. अच्छा सर, जॾहिं टैक्स कलेक्शन जी ॻाल्हि ईंदी आहे त काफ़ी टाइम खां असीं ॿुधंदा अचूं पिया त हिननि को ट्रेसिंग जो सिस्टम इंट्रोड्यूस करायो आहे, पर ख़बर कोन थी पए त हू कहिड़े मरहले में आहे जो ही ट्रेस करे सघनि था. ऐं हाणे त वापारी जे लाइ हिननि ऐप इंट्रोड्यूस कई आहे FBR, ऐं उन्हनि मां ख़बर इहा पवे थी त केतिरा वापारी रजिस्टर्ड आहिनि. ऐं औरंगज़ेब साहिबु चवनि था जेके रजिस्टर नथा कराइनि असां उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कंदासीं. त वॉट आर मूंखे ॿुधायो ही ट्रैक एंड ट्रेस सिस्टम जी जेकी हिस्ट्री आहे न, या 2002 में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में अली अरशद मूंखे ख़बर आहे. आई वाज वी वांट टू नो कहाणी छा आहे हिन जी. कहाणी ये आहे कि इन्हनि जी इहा हिकिड़ी आखाणी बि आहे. 2002 में अली अरशद हकीम वाज द चेयरमैन 11 या 2 में. तो ही इंट्रोड्यूस दैट. He wanted to bring some Chinese company for this, but that was abandoned. And in 2013, we made a tax reforms commission, and I was part of it. Okay. I was part of Masood Naqvi साहब जो बहुत senior professional आइन, वो chairman था. We discussed with World Bank. I discussed this with World Bank, and their team came. इकड़ी TOR बनी, advertise publish थी. ऐं तव्हांखे ख़बर आहे थे मूंखे अगरि मिली वञे इहा कॉन्ट्रैक्ट त मेल ॿधाओ ठीकु आहे, ना मिले त कोर्ट ज़िंदाबाद. अच्छा. हिकिड़ो स्टे आयो. इंटरनेशनल प्रैक्टिस बेस्ट प्रैक्टिसिस जे तहत इन्हनि जी ॿोली लॻी. जीतण वारो सही से जीतियो, बट हिकिड़ो हाई कोर्ट जो स्टे आयो ऐं ऑल वॉश आउट. ऐं देन उन्हनि खां पोइ हिकिड़ी कंपनी आई, उहा हिकिड़ी नवी आइडिया ॾिनी त टीम बदिली.
उहा आइडिया चेंज थी। पोइ हिकिड़ी अहिड़ी कंपनी खे कॉन्ट्रैक्ट डील में आयो जिन्हनि जी पेरेंट कंपनी आहे मूंखे जो आई हैव सीन दैट कोई अफ्रीका जे नंढे शहर मां कोई हिकिड़ी रजिस्टर्ड सिंगल पर्सन कंपनी आहे। अच्छा। ऐं उन्हनि जे बेस ते उहो पूरो कॉन्ट्रैक्ट अरबन रुपए जो कॉन्ट्रैक्ट वियो हलियो। ऐं नाउ शहबाज शरीफ साहब प्राइम मिनिस्टर साहब जो आहिनि कि जी इहो त टोटल फ्रॉड आहे। त फ्रॉड करण वारा किथे आहिनि? उन्हनि खे पकड़ो। छो कया? जेतिरो रेवेन्यू लॉस थियो आहे उन्हनि से रिकवर करो। बस जज़ा ऐं सज़ा त ई ज आहे न। हाँ बिल्कुल। इंक्वायरी थींदी, रिपोर्ट बनंदी, शब्द खान। तो हीअ पूरी आखाणी आहे ट्रेस एंड ट्रैक जी। क्वाइट सरप्राइजिंग, छो त हाणे वारी बि जेकी मुआशी टीम आहे न उन्हनि शयुनि खे रिपीट करे पई, जब भी असां वटि ट्रैक एंड ट्रेस सिस्टम आहे, असां वटि ही सिस्टम आहे, सिस्टम मौजूद आहे। ऐप वेब ताजिर दोस्त स्कीम तव्हां ताजिर दोस्त ऐप एक्चुअली मूंखे ॿुधायो टोटल मुल्क में 40 लाख ताजिर आहिनि मिनिमम। मां चवां थो केतिरा रजिस्टर थिया आहिनि? 40,000 भी न थिया। तो कहिड़ी कामयाबी बाबा? तव्हां 4 महीननि से पूरी ट्रक जी बत्ती जे वासे बधन खे लॻाया आहियो एंड यू फेल टू इवन रजिस्टर 1%। ऐं तव्हांजी टीमूं आहिनि, उमीर साहब आहिनि, पता नहीं मुंहिंजा दोस्त जा आहिनि, मतलब लॻियल आहिनि। So you think the app is the failure या ही पकड़े कोन सघनि पिया? तरीक़ो टैक्स एंड टैक्सेशन में बहुत फ़र्क़ु आहे। टैक्स जो आहे न, अब FBR खे चऊं तव्हांखे टैक्स लॻाइणो आहे त उहो टैक्स हिकिड़ो क़ौमूं लॻाए, ॿियो टकनि खे 3% करे ऐं उनखे टैक्स लॻी वियो। बट टैक्सेशन में हिकिड़ो पूरी साइंस आहे। तव्हांखे हर चीज़ सोचणी पवंदी खपनी कि ई तव्हांजो इकोनॉमी खे छो थींदो, इन्हनि जी पेइंग कैपेसिटी आहे कि न, आसानी केतिरी थींदी, कुझु चोरी चकारी त न थिए, पूरी साइंस आहे। त मुंहिंजी जहिड़ी रिपोर्ट आहे RRMC जी, उन्हनि जे अंदरि ई पूरो हिकिड़ो निज़ाम बनल आहे रिटेलर लाइ। ऐं रिटेलर जा जहिड़ा बि नुमाइंदा हुआ इहे बधे अची एग्री कई आहे। पिछले बजट मां इन्हनि जी इनकॉर्पोरेशन थींदी हुई बट ना थी। 250 अरब was the target. As against what they are foreseeing now is 45 billion. So this is something which you need to understand. What is the way forward now? कर्ज़न मां असांजी जिंद करें छुटंदी? कर्ज़न में रहणो भी कोई गुनाह ना आहे। अच्छा। परसेंटेज कि तव्हांजी परसेंटेज ऑफ कर्ज़न केतिरी आहे ऐं तव्हांजो इंट्रस्ट रेट केतिरो आहे। असल मसलो इहो आहे। असल ॻाल्हि त इहा आहे कि तव्हांजे जेब ते इंट्रस्ट जो केतिरो असरु पवंदो। अगरि फ़र्ज़ु कयो तव्हांजी इनकम से 5 लाख रुपया ऐं तव्हां हिकिड़ी गाॾी गिनो लीज़ ते, हुननि जी किस्त जेतिरे लख रुपया हुए, त तव्हां सर्वाइव त नहीं कयो। अगरि उहा गाॾी तव्हांखे 1.5 लाख में मिले त सर्वाइव कयो। त फ़र्क़ु छो आहे? इंट्रस्ट रेट इज़ द प्रॉब्लम। ऐं पंहिंजो जेको इंट्रस्ट आहे पाकिस्तान जो, इन्हनि में 9% इन्फ्लेशन ख़ाली करेंसी जी आहे। The real value of rupees 235 and under some pressure, I don't know of whom, it is traded at 280. तो जेको 45 रुपए जो डिफरेंस आहे उन्हनि में 9% अफ़रात दर छुपल आहे। ये अगरि तव्हां रियल वैल्यू ते गिनी अचो 235 ते, त तव्हांजो इन्फ्लेशन बि घटि थींदो, तव्हांजा ख़र्चा बि घटि थींदा ऐं आवाम खे रिलीफ बि मिलंदी। ठीकु आहे सर, थैंक यू वेरी मच। काफ़ी दिलचस्प ऐं अहम ॻाल्हियूं तव्हां कयूं पिया समूरे इंटरव्यू में, सो थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। सो नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु हुया सर अशफाक तौला साहब। उन्हनि चयो त जेको IMF प्रोग्राम हाणे ईंदड़ असां जंहिं कर्ज़ प्रोग्राम में वञूं पिया, हू चवनि था त इट्स गोइंग टू बी अ कंप्लीट डिज़ास्टर। ईंदड़ हिन बजट खां बाद में हुननि खे महांगाई 25% ताईं वधंदी नज़र अचे पई। सो अकॉर्डिंग टू हिम, अकॉर्डिंग टू हिज़ एक्सपर्टीज़, हुननि असांखे ॿुधायो आहे। ख़ैर तव्हां ॿुधी करे लॻे पियो त परेशानी थी विया हूंदा, पर ज़ाहिर उमेद ते दुनिया क़ाइमु आहे ऐं
जॾहिं असीं उन्हनि खां सवाल पुछियोसीं मौजूदा फाइनेंस मिनिस्टर जे बाबति, हू चवनि था त थोरो सवेर आहे फ़िलहालु उन्हनि खे अञा रेट करणु, ऐं ॾिसूं था त अॻिते पंहिंजी कीअं परफॉर्मेंस ॾियनि पिया, छा डिलीवर कनि पिया, छो त सर त इहे चवंदा त थोरी अञा जल्दी आहे उन्हनि खे रेट करणु या उन्हनि जी परफॉर्मेंस ते कुझु कॉमेंट करणु। सो बहरहाल ही हुयूं अॼोकियूं अहम ॻाल्हियूं जेके असीं सर अशफाक़ तौला साहब सां डिस्कस कयूंसीं पियूं, ऐं काफ़ी हुननि बि असांखे शॉकिंग सरप्राइज़िंग फैक्ट्स बि ॿुधाया, ग्राउंड जेके रियलिटीज़ मौजूदु आहिनि अकॉर्डिंग टू हिम। समूरो इंटरव्यू तव्हांजे साम्हूं हुयो। असांखे ॾींदा इजाज़त, वधीक तव्हां सां मुलाक़ात ईंदड़ हफ़्ते थींदी। अल्लाह हाफ़िज़।